प्यारा शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल भले कार आऊं या कृष्ण परमार। अॼु पाण ॿारहं सबक को छवियूं लिखण सिखंदासीं। अचो तो लिखण सिखूं। सबको छवियूं सीन दबर स कीअं सिट ते लिखबो। सीन जूं पहिरीं टे अणियूं कंदासीं। ही सीन जूं टे अणियूं मथे ज़बर सीन के हिते सीन दबर स बे दबर ब बे बदक मथे जबर बेदर ब काफ पेश को काफ कलम मथे पेश हेठो काफ पेश को सबक को छवियों छह जबर छह ये छह छठी मथे जबर हिते छह जबर छह वी हूं वावी जर वी इंसागर वाव ये जेर वावी जर वी हेवान पेशों हे वाव नून पेश हों छवि हों। गिलास में पानी आहे। गिलास टे आवाज गे गाफ से गे हाणे गाफ गरे के असां जॾहिं लाम लकोण या अलिफ सां गॾु लिखंदा आहियूं तॾहिं हिन लाम सां गाफ के मिलाईंदा आहियूं ऐं लाम गाफ से के ही लाम ही अलिफ ही तो लाम अलिफ ला गाफ से के लाम अलिफ ला सीन जबर स ही सीन सीटी मथे जबर ही तो सीन जबर सर गिलास में मीम दो जर में मीम दो जेर या ब जेरो ही ब जेरो मीम ब जेरो या मीम दो जेर में पानी आहे पे अलिफ पा ये पे अलिफ पा णोणीय सरणी हिरणोण ये जेर णी पानी पे अलिफ पा णोणीय सरणी पानी आहे अलिफ मदा ही अलिफ हे मद अलिफ मदा हे ये खे ही करे ही लिखंदासीं ऐं उन खे ये ॾींदासीं हिते हे आहे मथे ते टोपी आहे मथे ब आवाज मीम जर थे ये थे ही मीमस ऐं मथे जबर हिते मीम जर थे ये थे हिते ऐं उन खे ये हिते थे ये थे मीम जर थे ये थे मथे ते ये थे हिते ये ते टोपी आहे टोपी टे वाव टो हिते वाव टो पी पे ये जर पी हिते ये जेर पी टोपी आहे अलिफ मदा ये अलिफ ही मद अलिफ मदा हे ये हे आहे पे ने रो ऐं पखी ॾिसो पे ने रो पे जर पे ही पे जर पे ने जर ने ही ने जर ने रे वाव रो ही रे ही इनके वाव रे वाव रो पेने रो ऐं हमजो दो जेर ही हमजो यानी कि ब जेरो या दो जेर हमजो दो जेर ऐं पखी पे जर प खे ये जर खी ही पे जबर प खी खे ये जर खी ही खे ये जेर खी पखी ॾिसो डाल जेर डे ये डाल दे डे सीन पेश सो ये सीन मथे पेश इतो सीन पेश सो ॾिसो तो पिंजरे में आहे तो वाव तो ई तोए ई वाव वाव तो वाव तो ई तोए ई वाव वाव तो वाव तो पिंजरे में आए पिंजरे
पेज़र पे न्येज़र ने ही न्ये मुन्य आहन के ज़ेर न्येज़र ने रेये रे ये पिन्यरे में आहे मीम दो ज़ेर में आहे अलिफ मद आ ये अलिफ मद आ हे ये हे आहे पखी वण ते आहे पखी पेदर पखी इधर की ये पे जबर प खे ये जेर की पखी वणते आहे व वावदर व ई वावदर व णूण जबरना इणूण मथे जबर णूण जबरना वणते आहे ते ये ते आहे अलिफ मद आ ये अलिफ मद आ हे ये आहे सबको छवि हो गिलास में पानी आहे मथे ते टोपी आहे पिंजरो ऐं पखी ॾिसो तोतो पिंजरे में आहे पखी वण ते आहे। प्यारा शागिर्दो ही सबक को छवियों लिखण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे अंथार एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं ईंदड़ सबक 27 लिखण वारी वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। महिरबानी।